नाज़रीन, सिंध टीवी के प्रोग्राम रोड शो में असां मौजूद आहियूं ऐं हिन वक्त असीं जेको NAI 195 ॾोकरी बाड उहो तक ऐं गॾोगॾु उन में जेको PS जो आहे PS 13 ही तक आहे जिते असां मौजूद आहियूं। हिन में मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें ॾोकरी बाड ऐं उन जेके सराउंडिंग में इलाइक़ा आहिनि उहे शामिल आहिनि ऐं हीअ तमामु वॾो जेको आहे सो PS जो बि तक आहे ऐं NA जो बि तक आहे। सो हिन में ख़ासि करे जेके ॿाराड़ी वारा इलाइक़ा आहिनि या नंढा नंढा जेके शहर आहिनि उहे शामिल आहिनि। सो असां हिते मौजूद आहियूं। हिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू बि असां सां गॾु मौजूदु आहिनि बाड शहर में। उन्हनि सां ॻाल्हायूं था त हिते जेका गुज़िरियल 5 साल गुज़रिया आहिनि उन में कहिड़ा कहिड़ा मनसूबा हिते शुरू थिया या उहे पिया तकमील ते पहुता या उन्हनि में माण्हुनि खे को फ़ाइदो पहुतो, छाकाणि हिते तमामु घणा इशूज़ हर साल असां हिते अचे प्रोग्राम बि कया आहिनि त रहिया आहिनि। हिते पाणी जो बि इशू रहियो आहे, हिते तालीम जो इशू रहियो आहे, हिते सिहत जो इशू रहियो आहे, अमन अमान जो इशू रहियो आहे, गॾोगॾु मंशात फ़रोशी जेको इशू आहे उहो रहियो आहे। त काफ़ी जेके मामलात आहिनि या हिते जेके माण्हुनि खे सहूलियतूं मिलणु खपनि, हिते जेके कम्यूनिटी हाल हुअणु खपनि या ॿियूं जेके ज़रूरतूं आहिनि माण्हुनि जूं उहे जेको आहे पूरियूं कयूं वञनि त उहे इन हवाले सां कहिड़ी डेवलपमेंट्स थियूं 5 सालनि जे अंदरि त असां हिते जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त उहे इन हवाले सां छा था चवनि। सो हलूं था मुख़्तलिफ़ जेके माण्हू असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू जेके 5 साल गुज़रिया हिननि तकनि में कहिड़ी जेका सो कम थिया, कहिड़ा तरक़ियाती जेके मामला उहे पिया तकमील ताईं पहुता उन हवाले सां ॻाल्हायूं था। कोई भी पब्लिक पार्क न आहे, न को मेंटेलिटी होम आहे हिते, न कोई जेको आहे एरिया आहे, का बि सहूलियत वारी शइ असांखे न ॾिनी वई आहे। ॿियो त हिते हिनमहिल मौजूदु आहे, तव्हां ॾिसो था त बार्डर में ट्रैफिक केॾी जाम आहे। बाईपास बि असांखे ॾिनो वियो आहे पर उहो बि बाईपास जेको आहे सो उहो बि सुस्ती जो मुज़ाहिरो आहे। बाईपास जो बि उनजो कम बि पाए तकमील ताईं न आहे। असांखे वॾी तकलीफ़ आहे हिते। पहिरीं ॻाल्हि त हिते अमन अमान जो बि वॾो मसइलो आहे। हाणे वेझराई में घटि में घटि 30 जेके अंदरि चोरियूं थियूं आहिनि बार्डर मां, जेका हिकिड़ी बि चोरी वापसि न थी आहे। असां आउट ऑफ सिटी जेको आउटिंग लाइ वेंदा हुआसीं छॾियल हिते खां ॿाहिरि नथा वञूं। उन खां पोइ तव्हां ॾिसो तकीशा हिन खां पुल खां अॻिते मुक़ाम आहे, उतां भित आहे, उहा भित बि न खणी वई आहे। रोज़मर्रा जा वाक़िया थियनि था बार्डर में। हिते मुक़ाम में जेको आहे सो का बि भित न आहे त जेको थो कॾहिं ट्रैक्टर थो किरे, कॾहिं गॾु गाॾो थो किरे। उन खां पोइ असां वटि 30 सालनि खां इस्पताल आहे, उते बिजली जो बि बंदोबस्तु न आहे, न उनखे रूरल हेल्थ सेंटर था चऊं। माना दवाउनि जी का बि सहूलियत न आहे हुते। विच में असां हिते RD आयो मुस्तफ़ा सुमरो 1122 गाड़ी असां हुनखां मंज़ूर कराईसीं पर उहा बि 10-15 ॾींहंनि खां पोइ वठी वरी। हाणे असां वटि न मेंटेलिटी होम आहे, का बि सहूलियत न आहे। सरी तारीख़ी शहर आहे। हिन शहर में जा बखरिया आहिनि। हीउ लावारस निंधन को शहर आहे। असां काॾे वञूं, कंहिंखे दाह ॾियूं। ऐं अमन अमान जो मसइलो बिल्कुलु न आहे। हिते जेको आहे सो आइस नशो सरेआम हली रहियो आहे। न हिते असां वटि को पार्क ठहियो आहे, न कोई को असां वटि का अहिड़ी सहूलियत आहे या प्ले ग्राउंड जेके ॿार असांजा ॿार रोज़ु रुलनि था पिया। माना जेकॾहिं प्ले ग्राउंड आहे न त मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में माण्हू नौजवान असांजो ख़राबु थी रहियो आहे। उहो बि कोन्हे को असां वटि। हिते का बि को तरक़ियाती कमु न थियो आहे। हीउ लावार शहर आहे, हीउ निंधन को शहर आहे। सर हिन शहर जा बखेरिया उठेरा विया आहिनि। हिते लाड़काने ज़िले खां पोइ ॿिए नंबर ते वॾे में वॾो शहर आहे। हिते तव्हां ॾिसो हिनमहिल ट्रैफिक केॾी जाम लॻी पई आहे। चूंडियल नुमाइंदा हुआ, उन्हनि सां तव्हां मिलिया हो या उहे तव्हां सां राब्ते में हुआ? साईं उन्हनि सां बि राब्ते में हुआसीं, चूंडियल नुमाइंदनि सां बि ॻाल्हायोसीं त हीअ तकीशा वारी जेका मुक़ाम जी भित आहे इनखे मथे कयो। हितो रोज़ मज़ूर गाॾियूं आहिनि, हुननि हाउ कई पर सर अमल न थियो। छा कजे, काका जी वञा कुझु न थी वञा, को बि अमल न थियो असांजे शहर ते। असांखे ॾुख थो थिए। तारीख़ी शहर आहे, वॾे में वॾो शहर आहे पर हिते असां वटि अॼु ॾींहं ताईं कोई अहिड़ो मनसूबो न थियो आहे जेके अवाम में फ़ाइदो हुजे, जेका अवाम उन फ़ाइदो वरितो हुजे। असां सॼो परेशान आहियूं। जेकॾहिं मां हीअं चवां त असांजो शहरी बार्डर मसाइलिस्तान हिन जो नालो आहे, हिन जो ॿियो नालो मसाइलिस्तान आहे, त मां सम्झां थो को वधाउ न थींदो। हर तरफ़ खां जेका बि जाॾे बि असां नज़र कयूं था सिर्फ़ु असांखे मसाइलो नज़र अचे थो। जेकॾहिं असां वञूं था हॉस्पिटल त उते दवाऊं मौजूदु कोन्हनि के, राति जो उते डॉक्टर मौजूदु कोन्हनि के। जेकॾहिं बदअमनी जे हवाले सां असां ॾिसूं त बदअमनी जो एतिरो त क्राइम वधी वियो आहे हिते जो न घर महफ़ूज़ आहिनि, न बाज़ार जा दुकान महफ़ूज़ आहिनि, न अल्लाह जा घर मस्जिदूं महफ़ूज़ आहिनि।
आहिनि, रस्ते ते ईंदड़ माण्हुनि खां फुरूं कयूं थियूं वञनि। हिन गुज़िरियल सिर्फ़ु हिकिड़े महीने में 50 खां वधीक वारदातूं थियूं आहिनि। न उन में को मुजरिम गिरफ़्तार थियो आहे, न ई का उन में रिकवरी थी आहे। एतिरे क़दुरु असांजे शहर सां ही मसाइल वाबिस्ता आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु असांजे गुज़िरियल ॿोॾ में जेको कट लॻायो वियो, साल पूरो गुज़री वियो आहे, हिन वक़्तु ताईं उहो रोड न ठाहियो वियो आहे, जंहिंजे करे हिकु तरफ़ हादसा थी रहिया आहिनि ऐं ॿिए तरफ़ फुरनि जा वारदातूं बि थी रहियूं आहिनि। असांजो ही रोड ठही रहियो आहे डोकरी खां बाडर, साल पूरो थियण ते आहे, हिन वक़्तु ताईं उहो रोड मुकमल कोन्हे को। माना अवाम जे रिलीफ जे लाइ, अवाम जी सहूलियत जे लाइ हुकुमराननि वटि कोई बि ॼण के पैकेज ई कोन्हे को, उन्हनि वटि कोई मनसूबाबंदी कोन्हे का, उन्हनि वटि कोई सिस्टम ई कोन्हे को जो हिन अवाम खे को रिलीफ ॾिनो वञे। हर तरफ़ मसाइल न में हिन वक़्तु कहीं कोई प्ले ग्राउंड कोन्हे को, शहर जे गाॾियुनि जे बिहारनि जे लाइ हिन वक़्तु कहीं कोई स्टॉप न ठाहे ॾिनो वियो आहे, न वैगननि जे लाइ, न पंहिंजो कारनि जे लाइ। त शहर खे बाईपास हिन वक़्तु न ॾिनो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु असां मुसलसल चइनि सालनि खां हिते तहरीक हलाए रहिया आहियूं त असांजे हिन शहर खे तालको बणायो वञे ताकी इन्हनि मसाइल मां कुझु न कुझु उन्हनि खे रिलीफ मिले। पर जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जे कन ते का बि जू नथी रिंगे, उहे असांजे इन्हनि रड़ियुनि, इन्हनि कूकनि, इन्हनि दाउनि खे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि, जंहिंजे करे हितां जो अवाम सरापा एहतिजाज आहे हिन वक़्तु ताईं। जेके चूंडियल नुमाइंदा 5 साल गुज़रिया उहे हिते मौजूदु आहे, त उन्हनि सम्झो था त को अहिड़ो कमु माण्हुनि जे लाइ बहितरी लाइ न कयो, जंहिंजे करे अॼु साॻा माण्हू जेके आहिनि उहे शिकायतूं पिया कनि त उन्हनि खे सहूलियतूं न मिलियूं। सही न बाज़ाब्ता तौर ते तमामु तर तंज़ीमूं, शहर जा अहम माण्हू वफ़द जी सूरत वठी करे चूंडियल नुमाइंदनि सां मिलिया आहिनि त भई ही शहर जा मसाइल आहिनि, अवां इन्हनि शहर जे माण्हुनि जे जे ज़रिए तव्हां चूंडजी अचो था पिया त तव्हां इन्हनि माण्हुनि खे रिलीफ ॾियो, तव्हां माण्हुनि जे मसाइल खे ॿुधो। लेकिन उहा साॻी ॻाल्हि त जेका शइ उन्हनि खे चई थी वञे ॼण के हिकिड़े कन खां ॿुधी करे ॿिए कन खे कढी था। बाडर हिकु नज़रअंदाज़ थियल शहर आहे। हिन शहर खे हितां जे चूंडियल नुमाइंदनि वोटनि वठण खां पोइ विसारे छॾियो। गुज़िरियल 15 सालनि जे अरसे में हिननि हिते कंहिं बि क़िस्म जी को रिलीफ असांजे माण्हुनि खे नाहे ॾिनो। हिते न रोड आहिनि ढंग जा, न रस्ता आहिनि, न का ॿी सहूलियत आहे। हिते रोज़गार जा ज़रिया मुकमिल तरह बंदि लॻा पिया आहिनि। हितां जा जेके माण्हू आहिनि इंतिहाई कसम पुरसीअ जी हालत में ज़िंदगी बसर कनि पिया। इहो ई सबबु आहे त हितां जे माण्हुनि हिकिड़ो मुतालबो रखियो आहे, बाडर जे चूंडियल नुमाइंदनि खां, हितां जे समूरनि नुमाइंदनि खां मुतालबो रखियो त बाबा बाडर जेका तरक़ी जंहिंजी रुकिजी चुकी आहे उन जे बहालीअ जे लाइ हिकिड़ो तमामु पाण हिकिड़ो पैकेज तयारु कयो। उहो ई हुयो त बाडर खे तालके जो दर्जो ॾियो। उन जे लाइ ज़बरदस्त क़िस्म जी तहरीक हलंदड़ आहे, हिन वक़्तु बि हले पई। पर बदकिस्मतीअ सां असांजे चूंडियल नुमाइंदनि हितां जे अवाम जे उन जाइज़ मसइले खे, जाइज़ मुतालबे ते कंहिं बि क़िस्म जो गौर न कयो ऐं अॼु सूदो उहो मुतालबो उते जो उते रहियल आहे। वाइदो कयूं त बाबा असां तव्हांखे तालको ठहिराए ॾींदासीं, असां तव्हांजे शहर में तरक़ियाती कम कराईंदासीं, मुख़्तलिफ़ तालीमी इदारा जोड़ाईंदासीं ऐं समूरे जा समूरा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि असांजा MPA MNS वग़ैरह ऐं ख़ुसूसन पीपुल्स पार्टी पाण ज़िम्मेवार आहे इन्हनि शयुनि समूरनि शयुनि जी, ऐं असां उन्हनि खे ई ज़िम्मेवार सम्झूं था। उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त अवाम जा जेके जाइज़ मसाइला आहिनि उहे हल कनि। MNA जा MPA हिन जेके चूंडजी विया उहे अॼु ॾींहं ताईं वरी हिन वरिया कोन्हनि। असांजा रोड रस्ता जेके आहिनि से उजड़ियल आहिनि, किरास भॻल आहिनि, नालियूं कोन्हनि के, को पाणी मिठो कोन्हे। असां सॼो बाडर भई पाणी खारो थी वियो आहे, माण्हुनि खे को सहूलियतूं न आहे, गैस जो सहूलियत न आहे, बिजली जा ट्रांसफार्म उहे लाहे विया आहिनि ऐं सॼा मसइलनि में माण्हू गता पिया आहिनि। को बि माना को रिलीफ को ॾियण वारो न आहे। असां उन्हनि खे सिंध TV जे तरफ़ां उन्हनि खे चऊं था त वरी ॿीहर अचनि त उनखे वोट न ॾियनि, वोट पंहिंजे ज़मीर जो ॾियो ऐं ख़ुदा करणु जेको तव्हांजा मसइला हल करे ऐं पाण खे वोट ॾियो। जिन तव्हांजो मसइलो हल करे उनखे न ॾींदो त तव्हांखे ख़ुदा बि माफ़ु न कंदो। को बि अहिड़ो एजुकेशन जो या सिहत जो या मिठे पाणी जो को बि रिलीफ न ॾिनो आहे। खारो पाणी माण्हू पीअनि था, अधु में अधु बाडर जा माण्हू मुख़्तलिफ़ महलनि जा, पहर महल हुजे, भट्टी चौक हुजे, दरगाह हुजे, उहो कारी कामण जो शिकार थी विया आहिनि। सियाल महले जा आहिनि असांजा इहो काउंसलर आहिनि, ॿिया आहिनि, तो या PP जो अॻुवाण आहे मुनीर शेख, त उहो बि माना बेध्यानी जो शिकार कयूं मसइलनि खे माना मोह नथो ॾिए। को बि सहूलियत न आहे, हर कोई पंहिंजो पंहिंजो पेट थो भरे, हर को पंहिंजो। असांजो हिकिड़ो सहूलियत हो जेकी असांजी महरूम मोहतरमा बेनज़ीर शहीद थी वई, असांजे लाइ सभु कुझु हली वियो।
वो असांजी मोहतरमा भेण जी शहीद भुट्टो साहब हुजे हा तो असांजी बाडरे इंशाअल्लाह ईअं टाइल हुजे हा। लाड़काणो डोकरी शहर जेको आहे उहो लाड़काणे ज़िले जो हिकिड़ो मुख्य कारोबारी शहर आहे। पर हाणे जेकॾहिं तव्हां गुजरात गवर्नमेंट जी कारकर्दगी सूरत हाल पुछो था त असां हिन वक़्तु डोकरीअ जी मुख्य बाज़ार जे मेन रोड ते बीठा आहियूं। सूरत हाल इहा आहे त जेको आहे मेन बाज़ार में नालनि जो जेको आहे गंदो पाणी जेको आहे बीठो आहे। तव्हांखे मां हिकिड़ी ॿी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां हिन सिंधियो जे तवसुत सां त सिंध सिविल में हर साल जेको आहे डोकरीअ जे लाइ हिकिड़ी हॉकी स्टेडियम आहे जंहिंजी मरम्मत करण जे लाइ हिकिड़ी बजट रखी वेंदी आहे। उहा हॉकी स्टेडियम जेका आहे डोकरीअ में एग्ज़िस्ट करे ई नथी। सिर्फ़ु जेको आहे डॉक्यूमेंट्स में जेको लिखियलु आहे न डोकरीअ में हॉकी स्टेडियम त कोन्हे का पर को बि रांदि जो जेको मैदान जेको आहे उहो कोन्हे को। त हाणे इन कारकर्दगी जे बुनियाद ते सिर्फ़ु कागरनि जे में लिख पढ़ करे ऐं प्रोजेक्ट ठाहिया था वञनि उन्हनि जा पैसा जेको आहे खाधा था वञनि। बाक़ी जेको आहे ग्राउंड लेवल ते का बि अहिड़ी हक़ीक़त न आहे जो चइजे त जेको हीअ तरक़ी जेको थी आहे या हीअ को चङो कमु थियो आहे। चूंडियल नुमाइंदो जेको आहे उहो वोटनि जे वक़्तु असांजो दोस्त आहे, असांजो प्रिय आहे, असांजो भाउ आहे जेको असां सां भाकुर में जेको आहे गॾु आहे। पर वोट वठण खां पोइ असां हुनखे अखे नथा ॾिसूं ऐं उहो असांजी पहुच खां परे आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे जेको बि चूंडियल नुमाइंदो भली डोकरी शहर जो हुजे या जेको आहे सिंध जे कहिड़े बि इलाइक़े जो हुजे उहे सभु अमीर माण्हू वॾेरा माण्हू सरदार उहे हूअं ई असांजे जेको आहे पहुच खां परे आहिनि। त असांजो सवाल करणु पुछाणो करणु उहो बणिजे ई नथो। जेकॾहिं किथे जेको आहे कंहिं महफ़िल में कंहिं तक़रीब में जेको आहे मिली वञनि था ऐं सवाल कंहिं करे बि विधो त वरी बाद में जेको आहे त उनजी जेका आहे पछाड़ी ॾाढी ख़राबु आहे। सो हिन जे करे सवाल जेको आहे असांजो ठहे ई नथो। आम माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं। अटे में लूण जे बराबरि एतिरो कमु थियो आहे का नाली वग़ैरह इहो हिन महिल बि जेको आहे चेयरमैन साहिब नवां वेठा आहिनि ऐं साम्हूं तव्हां ॾिया गंदगी या कंहिंखे जा पाणी बीठो आहे अञा ताईं। उनखां बाद में अहिड़ो को ख़ासि कमु 5 सालनि में जो नालो वठी ऐं उन ॻणाए सघिजे अहिड़ो को कोन थियो आहे। तव्हां सम्झो था त हिननि इलाइक़नि खे हितां जे माण्हुनि खे वोट वठण खां पोइ नज़रअंदाज़ कयो वियो? बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं कंहिं बि हुन में मुद्दे में कंहिं बि हुन में का अहिड़ी का शइ नज़र नथी अचे। हीअ मेन बाज़ार आहे जंहिं जॻह ते असां बीठा आहियूं मेन हंधि आहे। हिते ई कुझु जेको रोड आहे अॻु में बहितर न हुयो, इहे रोड थोरो घणो इहे कमु थिया आहिनि। बाक़ी को अहिड़ो ख़ासि कमु जेको डोकरी शहर जे लाइ हुजे उहो को बि न। जॾहिं त डोकरी शहर तमामु हिकिड़ो पुराणो क़दीम आहे, मोहनजो दड़ो असां वटि आहे ऐं काफ़ी जेको आहे तारीख़ी शयूं आहिनि। पर अफ़सोस जो अहिड़ो को तरक़ियाती कमु असांखे न ॾिनो वियो आहे। बुनियादी सहूलियत का बि कोन्हे का। तव्हां छा था सम्झो त उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? सर उनजो ज़िम्मेवारु हुकूमत ई आहे जो आवाम खां वोट वठी वरी पोइ ज़ाहिरी कोन्हे का ऐं दर बदर आहे आवाम हर मामले में। ताज़ो बोर्ड जी सूरत हाल खां पोइ त बदतर निज़ाम थी वियो आहे। पंहिंजो पाण जे तहत आवाम जेको आहे साह खण कुझु उन जहिड़ो पाण भरो थियो आहे ऐं जेको बि गवर्नमेंट जे तरफ़ां हिन महिल बि ॾिनो थो वञे रिलीफ जीअं खणी चइजे इन जो जॻहुनि जो उहो बि किस्तनि में अहिड़ीअ तरह ॼण उन्हनि खे सज़ा था ॾियनि। सज़ा तौरु बाबा ही 75,000 किस्त अथव पोइ उन्हनि जे मथां जेको ॾंडो थो वसे बाबा हिन बि कयो हिन बि कयो त एतिरे क़दुरु जो माना उहे माण्हू बेज़ार थी विया आहिनि त काश इहे 75,000 असां न वठूं हा। असांजे नज़र में इहो आहे तव्हां त 5 साल था चओ पर रब ॾिसे पसे थो त 20 साल गुज़रिया आहिनि को बि नुमाइंदो असांखे अहिड़ो कोन मिलियो आहे जो असांजे हिन शहर खे सिंगारे असांजे हिन शहर खे अॻिते वधाए। न जेको कमु ईंदो आहे न उन में परसेंट शुरू हूंदी आहे। हर शइ में परसेंट आहे। परसेंट बंगलनि ते बि वञे थी, परसेंट ऑफिसर बि खणनि था। परसेंट खां पोइ कमु जेको थो थिए रुपए मां 2 आना कमु थींदो आहे। 14 आना बंगलनि ते पैसा वेंदा आहिनि, 14 आना ऑफिसर खाईंदा आहिनि। पाण में नानो वेड़ी करे भगत भगत करे ऐं पैसा खाई वेंदा आहिनि। असांजो तूं हाणे बि ॾिसंदे त डोकरी दरपदर लॻी पई आहे, खाक पसर लॻी पई आहे। को बि निमाईंदो असांखे सही न मिलियो आहे हिन महिल ताईं जो असां चऊं त हे निमाईंदो असांजे डोकरीअ खे कंहिं सिंगारियो आहे। न कंहिं बि न सिंगारियो आहे। उहो भला जेको दावा करे थो उहो ॾेखारे त 20 सालनि में डोकरी शहर में छा ॾेखारियो अथई, असांखे छा पोखियो अथई, छा असांखे को मञार ठाराए ॾेखारी थी, को फुहारा हणाए ॾेखारिया थी जा शहर में
सफ़ाई करे ॾेखारी थी न टाउन कमेटी जा पैसा उहे बि बंगलनि ते पिया वञनि भाऊ का शइ बि कमु न थियो आहे टाउन कमेटी लिहाज़ में हाणे वरी उहो किरोड़ कढिया अथनि बजट में त इहा टैक्स न प्यारी अथव उहा टैक्स न पई प्यारे त तव्हां बिल छा पिया पास कयो तव्हां बिल छाजे लाइ पघारूं पिया हलायो उन महिल 5 रुपया वठी पघारूं वठी उन्हनि जा बिल पास थिया को बि कमु न थियो हिन महिल ताईं हाणे नओं चेयरमैन आयो आहे उनखे बि मुंझारा ॾिना अथनि को त लख घुरेसि को त 5 लख घुरेसि हाणे उहो चेयरमैन वञे काॾे साहिबु हाणे साईं पघारूं बंदि लॻी पियूं न कमु ॾोकिरीअ में हले कोन थो असांखे को बि हिन महिल ताईं निमाईंदो न भलो मिलियो आहे यारो मुझे माफ़ करो मैं नशे में हूँ सब पंहिंजे नशे में बंगलनि में टेकिया वेठा आहिनि ग़रीब दर पदर अथई हे जेके जाइन जा पैसा आहिनि न उहे बि कुझु नथा मिलनि हर कोई पंहिंजे यारू जानू ठारूअ खे था मिलनि पिया ग़रीब दर पदर अथई क़ुर मूंखे टिकण ते खणाए त ग़रीब दर पदर अथई उन्हनि खे बि जाइन जा पैसा कोन था मिलनि हक़ीक़त इहा अथई वरी जंहिंजा अॻिते पुछंदे त हो जेके थेला पिया अचनि उहे बि खपनि पिया हो गिह जेके अचनि पिया क़ुर खणी ॻाल्हि थो कयां त उहे बि दुकाननि ते खपनि पिया हाणे मूंखे ॿुधाए ग़रीबनि खे चाराना माल बि न पियो मिले हाणे मूंखे ॿुधाए त छा कजे हाणे मूंखे सभई वेठा आहिनि क़ुर खणंदड़ कहिड़ो कमु हलियो आहे ॾोकिरीअ में जे मां कूड़ थो ॻाल्हायां त मूंखे मां खां वठी अची चवे त हे ॾोकिरीअ में कमु हलियो आहे मां कूड़ो कूड़े जो पुटु न त उहे कूड़े कूड़े जा पुट आहिनि जेके दावा था कनि त ॾोकिरीअ में कमु हलियो आहे मां क़ुर खणी थो चवां फोरू हुयो नवाज़ शरीफ़ असां हुनजा जीवड़ा कमु न पिया कनि उहो साईं जलावतन थी वियो वरी हाणे मोटी आयो आहे उन्हनि खे गुलनि जा हार जो गुलनि जा हार हुनखे छटियो था इहे गुलनि जा हार न पिया छटनि असांजो ग़रीबनि जो रतु पिया छटनि इहो असांजो खून पिया छटनि हाणे साईं उहो हाणे इहे इलेक्शन न अथव मां क़ुर थो खणी चवां ये सिलेक्शन आहे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ आहे उन्हनि जो खड़ियो हुजो असां ते मरियो वञे थो असांजे वोट जी इज़त कोन्हे असांजे वोट जी इज़त कोन्हे असांजे ॾोकिरीअ जो को बि कमु कोन्हे जेके आम माण्हू आहिनि उहे गुज़ारो नथा करे सघनि पिया न उतां लंघी था सघनि उन्हनि जो कारोबार वहिंवार सॼो डिम लॻो पियो आहे के बि कम अहिड़ा थिया बि आहिनि त माना मख़सूस माण्हुनि ताईं थिया आहिनि बाक़ी ग़रीब माण्हू लाइ कुझु न आहे थियो मां सम्झां थो त बाड्रे में ज़ुल्फ़िकार अली शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में जेके तरक़ियाती कम थिया जीअं बाड्रे जी रूरल अस्पताल आहे ऐं हाई स्कूल बॉइज़ हाई स्कूल गर्ल्स हाई स्कूल ऐं उन खां पोइ मां सम्झां थो बाड्रे में को बि अहिड़ो तरक़ियाती कमु न थियो आहे को जंहिंजो को नालो खजे त बाबा बाड्रे में अहिड़ो मनसूबो ठहियो बाड्रे शहर 1.5 लख जी आबादी रखंदड़ हिकिड़ो शहर आहे हिते तमामु वॾी बेरोज़गारी आहे हिन शहर में असांजे में ऐं उन बेरोज़गारी जे ख़ात्मे जे लाइ को बि पाकिस्तान जे हुकुमराननि हितां जे अवाम खे को रिलीफ न ॾिनो आहे हिते माण्हू हज़ारनि जी तादाद में सुबुह जो निकिरी ईंदा आहिनि हिन चौंक ते ऐं मनपसंदि माण्हू पंहिंजे जेके असांजा हूंदा आहिनि सेठियूं उन्हनि खे जेको आहे कम ते वठी वेंदा आहिनि बाक़ी वीचारा हीअं ॾिसी वरी अखियुनि में ॻोढ़ा हाणे पोइ ते घर ॾे मोटी वेंदा आहिनि त हाणे असां अॼु बेरोज़गार थियासीं असांजे बचनि खे मानी मिलंदी आहे न मिलंदी हिते हिन शहर जो अहिड़ो असरु आहे तव्हां ॾिसंदो बाड्रे जी अस्पताल जेका 1.5 लख आदमशुमारी जे हूंदे हितां जी उहा ई रूरल माना ॻोठाणी अस्पताल आहे हिते हिन 2-3 सालनि जे दौरान समय असांजा माण्हू कंहिंखे दिलि जी अटैक थी कंहिंखे जेको आहे सो जिगर जी तकलीफ़ थी ॾोकिरी ताईं नथा पहुचनि उहे मरी था वञनि बाड्रे जे हेॾी वॾी आबादी जे हूंदे बाड्रे अस्पताल में दिलि जो डॉक्टर कोन्हे को ॾंदनि जो हितड़े जेको आहे सो सॼो प्रोजेक्ट पियो हुयो उहो कसजी वियो ख़राबु थी वियो असांखे ॾंदनि जो डॉक्टर असांखे न मिलियो ऐं इन जेके बि मसइला आहिनि हिते बाड्रे में तमामु वॾा मसइला आहिनि हिते तरक़ियाती कमनि जे नाले में सिर्फ़ु असांखे लुटियो ऐं फुरियो वियो आहे बाक़ी हिते का बि तरक़ियाती को कमु न थियो आहे हीअ रोड आहे न हे मिटी लॻो पियो आहे हीअं रोड ठहंदा आहिनि हे पेवर ब्लॉक आहिनि पाणी बरसाती फुड़ी न पई आहे हिते तलाउ ठही वेंदा बाड्रे जे शहर में घिटियुनि में वेंदो त अञा बि जेको आहे या कचियूं घिटियूं लॻियूं पियूं आहिनि हेॾो पुराणो शहर तारीख़ी शहर मोहन जे दड़े जे हिकिड़े कुख में हीउ शहर आहे मां सम्झां थो अॼु खां 1978 या 76-75 में हीउ शहर जेको आहे नाज़रीन असीं बाड्रे ऐं ॾोकिरी जेको इलाइक़ो आहे जेको PS 13 ऐं NA 195 ते मुश्तमिल आहे उन जे माण्हुनि सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कई आहे त हिते जेको आहे सो जेके गुज़िरियल 5 साल गुज़रिया आहिनि
उन में केतिरियूं सहूलियतूं हितां जे माण्हुनि खे मिली सघियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा मनसूबा जेके आहिनि उहे शुरू थिया आहिनि ऐं ख़ासि करे जेको सिहत जे हवाले सां, पीअण जे पाणी जे हवाले सां, या जेका ॿोॾि वारी ऐं बरसाति वारी सूरत हाल हुई उन खां पोइ माण्हुनि खे जेको आहे सो केतिरियूं सहूलियतूं फराहम थी सघियूं, उन्हनि जा घर ठही सघिया न ठही सघिया आहिनि, या ॿिया जेके अनेक मनसूबा आहिनि उन्हनि ते केतिरो कमु थियो आहे। इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हायो, उन्हनि जी राय मालूम कई त हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त हिननि इलाइक़नि खे जेको आहे सो नज़रअंदाज़ कयो वियो आहे, उन्हनि खे कंहिं बि तरह सां जेको आहे सहूलियतूं फराहम न कयूं वियूं आहिनि ऐं को बि एॾो वॾो जेको मनसूबो असांखे ॾिसण में अचे उहो शुरू न कयो वियो आहे, जंहिंजे करे हुनजो चवणो त हिननि इलाइक़नि मां सिर्फ़ु वोट वरिता विया आहिनि पर माण्हुनि खे जेको आहे सो के बि सहूलियतूं फराहम न थियूं ऐं न ई वरी हुननि खे का अहिड़ो रिलीफ ॾिनो वियो आहे। सो इहे समूरा पासा असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कया आहिनि। असांजे प्रोग्राम रोड शो जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।